अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु हिन वीडियो जे ज़रिए मां तव्हांखे एंड्रॉयड मोबाइल में मल्टीलिंक ओ कीबोर्ड ज़रिए सिंधी लिखणु सेखारींदुसि। इन खां मल्टीलिंक ओ कीबोर्ड डाउनलोड करण लाइ ऐं इंस्टॉल करण लाइ प्ले स्टोर ते वञिणो पवंदो। प्ले स्टोर सर्च मल्टीलिंक ओ कीबोर्ड। सभ खां पहिरियां जेका असां वटि सर्च रिज़ल्ट में एप्लीकेशन आहे उहा मल्टीलिंक ओ कीबोर्ड जी आहे। मल्टीलिंक ओ कीबोर्ड इंस्टॉल कयो। एक्सेप्ट मल्टीलिंक ओ कीबोर्ड ऐं तमामु नंढड़ी एप्लीकेशन आहे 424 KB जी। इंस्टॉल थियण ॾियो। तव्हांजी मल्टीलिंक ओ कीबोर्ड ऐप इंस्टॉल थी वई आहे। ओपन करियो। तव्हांखे मल्टीलिंक इनेबल करिणो पवंदो। इनेबल मल्टीलिंक कीबोर्ड ओके। तव्हांजो कीबोर्ड इनेबल थी वियो आहे। तव्हांखे सिलेक्ट करिणो पवंदो टाइप करण लाइ मल्टीलिंक ओ कीबोर्ड ऐं उन खां पोइ कुझु डिक्शनरियूं ऐं प्लगइन इंस्टॉल करणा पवंदा आहिनि। असां बाद में इंस्टॉल कंदासीं ऐं टेस्ट करे था ॾिसूं। हे असां वटि मल्टीलिंक ओ कीबोर्ड जो लेआउट अची वियो। असांखे सिंधी एक्टिव करणी आहे। असां स्पेस बार खे टैप करे ऐं जीअं तव्हां हिनखे टैप कंदव तव्हां वटि बाक़ी ऑप्शन अची वेंदा। लैंग्वेज में वञो ऐं असांखे सिंधी मिडल ईस्टर्न या सेंट्रल एशियन में मिली वेंदी। ते जेके बि फ़ारसी ऐं अरबी स्टाइल जूं जेके बि ज़बानूं आहिनि तव्हांखे हिते मिली वेंदियूं। सिंधी सिलेक्ट कयोसीं ऐं असां वटि सिंधी अची वियो ऐं हाणे असां टाइप करे सघूं था। मां लिखणु चाहियां थो मिठड़ी छाकाणि त हिन में ऑटो करेक्ट इनेबल आहे, इन करे